मैं बेटी हूँ जुल्फ़िकार की, नाम है मेरा बेनज़ीर। भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी ऐं आसपास में बदअमनी उरूज ते पहुची वई है। हिकी रात में 6 खां मथे फुरूं ऐं चोरियुनि जूं वारदातूं थियूं आहिनि। भरिया सिटी थाणे जे हद ॻोठनि ऐं रस्तनि तां चोरी ऐं फुर जूं 6 खां वधीक वारदातूं। इलाइक़े वासी गैर महफ़ूज़ बणियल। पुलिस अॻो निंड में सुतल आहे। चोर घरनि मां ऐं फुरूं सरेआम रोडनि रस्तनि तां ईंदड़ वींदड़ ॻोठाणनि ऐं मुसाफ़िरनि खां फुरूं ऐं चोरियूं करण लॻा। अणॼातल हथियार बंदनि पोरू भरिया लिंक रोड वासी माछी वापारी ऐं ठारूशाह लिंक रोड तां ॻोठ ॾातो मंगियो वासी ॻोठाणे वकार सियाल खां हथियारनि जे ज़ोर ते फुर करे विया आहिनि। ॻोठाणे पारां मज़म्मत करण ते ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। ॻोठ खबड़ खान सोलंगी मां चोरनि 3 ॻोठाणनि अब्दुल रज़ाक सोलंगी, समनदीन सोलंगी ऐं मोहम्मद ईसा सोलंगी जे घरनि मां क़ीमती मोबाइल फोन ऐं ॻोठ शरीफ हकड़ो मां ॻोठाणे मुबीन हकड़ो जे घर मां लखें रुपया मालियत जूं भलोड़ बकरियूं काए फरार थी विया आहिनि। शहरियुनि ऐं ॻोठाण सख़्त परेशान। सुञाण धुरियुनि एसएसपी नुशरो फिरोज समेत आला अख्तरनि खां मुतालबो कंदे घुर कंदे चयो आहे त थियल चोरियूं ऐं फुरियूं वापसि कराए अमनो अमान बहाल कराए ॾिनो वञे। ॾोहनि में मुलवस जवाबदारनि खे कानून जे कटेड़े में आणे सख़्त सज़ा ॾिनी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।